कबीला जहिड़नि जो ख़ात्मो न थी सघियो आहे, जंहिं करे क़ीमती इंसानी जायूं ज़ाया थी रहियूं आहिनि। दोदापोत इलाइक़े में कबीला जहिड़नि सबबि केतिरियूं इंसानी जायूं ज़ाया थी चुकियूं आहिनि ऐं ज़ाया थी रहियूं आहिनि, पर पुलिस कबीला जहिड़नि खे रोकण लाइ के बि क़दम न खणी सघी आहे। उन समय हथियारबंदनि ताजूदेरो थाणे जे हथ में दाऊदपुर जहाना शहर में पुलिस पिकेट साम्हूं फायरिंग करे राजा सेवाणी खे क़त्ल करे फरार थी विया। ॿुधायो वञे थो त सनाई जखराणी सेवाणी जखराणी धुरनि में पुराणो खूनी तकरार हलंदड़ आहे, जंहिं सनाई जखराणी धुर जे हथियारबंदनि फायरिंग करे राजा सेवाणी के कत्ल करे छॾियो। कोशिश डिजिटल पारां हथकल ॼाण मुताबिक़ फायरिंग पुलिस पिकेट वेझो कई वई, पर पुलिस पिकेट तां गायब रही। इतला मिलण ते सेवाणी जखराणी तुंहिंजा सवे हथियारबंद वाक़े वारनि हंधि पहुता। 1 कलाक बाद हद जी पुलिस पहुची लाश तहवील मोटी गड़ी खेरो अस्पताल मुंतकिल कयो, जितां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पुॼण ते कोराम मची वियो। मक़तूल नौजवान औरतुनि सां गॾु इनकम सपोर्ट जा पैसा वठण लाइ आयो हो, जंहिंखे हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। राब्तो करण ते एसएचओ ताजूदेरो माशूक जखराणी कोशिश डिजिटल खे ॿुधायो त हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान राजा सेवाणी खे क़त्ल कयो आहे। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश मुंतकिल करे अस्पताल मुंतकिल करायो आहे। एसएचओ मुताबिक़ मामले जी जांच कई पई वञे। एसएचओ मुताबिक़ धुरनि में पुराणी तकरार सां हलंदड़ तकरार सबबि वाक़ियो पेश आयो आहे।